नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ईंदा आहियूं त घोटकी में सूबाई वज़ीर अज़रा पेचो जी हिदायत ते घोटकी में कारी कामण ऐं एड्स खां बचाव लाइ जागरूकता रैली कढी वई। रैली तालका अस्पताल जे एमएस डॉक्टर अरबाब मलिक, डॉक्टर ज़ाकिर अली लुंड, डॉक्टर लक्ष्मण डानकानी, हेबत मलिक, पीपी जे ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाको, रईस अली अकबर दायो ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। जंहिं दौरान मर्ज़नि जे ख़ात्मे लाइ नारेबाज़ी कई वई। उन मौके ते रैली खे ख़िताब कंदे तालका अस्पताल जे एमएस डॉक्टर अरबाब मलिक ऐं ॿियनि चयो त कारी कामण ऐं एड्स खां एहतियात ज़रिए बची सघिजे थो। एहतियात न करण सबबि मर्ज़ फैलिजी रहियो आहे ऐं माण्हुनि जूं हयातियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। इन ख़तरनाक बीमारियुनि खां बचण लाइ एहतियात ज़रूरी आहे। जेकॾहिं अगरि कंहिंखे टीबी थी वञे त उन जो इलाज तालका अस्पताल घोटकी में मौजूद है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।